मदीना और है, तूर और मेराज के किसे से होता है, अपना जाना और है, रब का बुलाना और है, अपना जाना और है, उनका बुलाना और है। हजरते बिलाल हबशी गरम रेती जे मथा है, मथा वजनदार पखियूं, वजनदार पत्थर, अखियूं सिज जे तरफ आहिनि। उमैया तो चवेस बिलाल उन महबूब में छा ॾिठो थई? वो जेके तर्जुमा आहिनि ऐं हिक हिक आशिक जो अगर बयान करियां त वॾी ॻाल्हि आहे, पर सोने सैयद सखी साईं ज़ैनुल आबिदीन शाह नूराई वारो साईं कमाल करे छॾियो। साईं के तर्जुमो तो करे गोया के बिलाल अज के लफ्ज़ तो चवे तो उमैया आशिक जंहिंजो सुबहान मथे, मुंहिंजे मोहम्मद जो अञा शान मथे। औ बीबी ज़ुलैखा जे मोहम्मद से त यूसुफ पुठियां वरी कोन वञे हा। ओ यूसुफ किथे, किनान किथे, चओ मुंहिंजे मोहम्मद जो अञा शान मथे। उमैया तो चवेस बिलाल उन महबूब जो कलमो पण छॾे ॾे। यारो अॼु चांहि जे कोप जे मथां माण्हू पंहिंजो मज़हब बदिलाए छॾींदा आहिनि। यारनि जी यारीअ जे करे पंहिंजो अक़ीदो माण्हू छॾे था वञनि, पर कुर्बान वञे सोने बिलाल जे मथां हेॾी वॾी तकलीफ़ बि आहे। वज़नदार मथर पत्थर बि मथां रखियल आहे, अखियूं सिज जे तरफ़ आहिनि। उमैया खे तो चवे उमैया मूंखे धमकान, मूंखे डिॼार न, हीअ त मां बिलाल जी हिकिड़ी जान आहे, पर जेतिरा बदन जे मथां वार आहिनि, अगर अल्लाह मूंखे एतिरियूं जानियूं अता करे वारे वारे उन महबूब जे नाले ते कुर्बान कंदो वञा। बेताई घोट रहमतुल्लाह अलैह हीअं तर्जमानी कंदो वा त जे मुंहिंजे हिन मथे ते कोड़े हुअनि के पार, वो वारे वारे वधियां सिसीअ खे सवार, तद बि तंद तवार मूं मथां मंगणा। उमैया बिन खलब मारण में मस्त आहे। बिलाल हबशी जे मथां हेॾी वॾियूं तकलीफ़ूं आहिनि। उतां खां आशिक़ेज़ार हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ जो गुज़र थियो वा। अल्लाह अल्लाह सिद्दीक़ अकबर भी मदीने वारे मीर जो आशिक़ आहे। तॾहिं ताऊं चवंदो आहियां त नांगन कर तकरार तो मूंसां, पोइ अरबीअ खे अॼाराम, नांगन कर तकरार तो मूंसां, अरबीअ खे अॼाराम, ॾह ॾह भेरा डंग भले हण, न कंदो पोइ ते ही पेर गुलाम, नांग न कर तकरार तो मूंसां। सौर जे अंदर अबू बकर सिद्दीक़ 3 ॾींहं 3 रातियूं मदीने वारे मीर सां गॾु गुज़ारियो हुजनि। उन आशिक़ेज़ार सोने अबू बकर सिद्दीक़ जो गुज़र थियो आहे। अॼु बिलाल खे जेॾी महिल इन हालत में ॾिठई, उगाड़ी पुठी गरम रेतीअ जे मथां वज़नदार पत्थर आहे, अखियूं सिज जे तरफ़। अबू बकर हीअं बिलाल खे इन हालत में ॾिठो, अॼु अखियुनि में ज़ारो कतार नीर वही आया। आसमान ॾे निहारे करे अदड़ा तो करे त इलाही तो आशिकन जी खलकी अहड़ी ज़ात, वो हिकड़ा वेहन वाटन ते ॿिया जागन सारी रात, वो पिरह फुटी पिर भाट वञी मिलो कन मोहम्मद से। इन हालत में ॾिसी मोटी आयो
मुझे प्यारे हबीब रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम जी दरबार में अल्लाह अल्लाह हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो दीदार करे रहियो आहे। मुझे प्यारे हबीब रहमत वारे नबी जेडी माल अबू बकर सिद्दीक जे चेहरे दे निहारियो मदीने जे साईं फरमायो अबू बकर छा गाल आहे अज डाडो परेशान डाडो गमगीन आई अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अज बिलाल के मु तमाम वडी तकलीफ में डिठो आए मुझा महबूब बिलाल वडी तकलीफ में आ। मदीने जे साईं फरमायो अबू बकर को छा ख्याल आए केड़ो इरादो आए अर्ज़ तो करे आका अगर इजाजत दी तमा अबू बकर मदीने वारा साईं बनी करे बिलाल के आजाद कराए वठी अचा। अल्लाह अल्लाह रहमत वारे नबी फरमायो अबू बकर बिलाल के आजाद कराई दे को जेको माल रकम खर्च थींदी अद तुझो हुंदो अद मां मोहम्मद मुस्तफा जो हुंदो। जिनजो खरीदारी मदीने वारो साईं पान बंजी पवे जब बिके न थे कोई पूछता न था तुमने खरीद कर अनमोल कर दिया। मदीने जे साईं पर अबू बकर अद रकम तुंजी अद मां मोहम्मद मुस्तफा जी अन अबू बकर सिद्दीक इन इरादे सा हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात का इजाजत वठी जेदी महल उमैया बिन खलफ जी दरबार में आयो आए उमैया दे खबर मुझे प्यारे बिलाल के आजाद कंदे घणो तो के माल रकम खपे। अबू बकर सिद्दीक के उमैया बिन खलफ तो चवेस अबू बकर बिलाल के आजाद कराण जे एवज बिलाल रंग जो कारो आहे मुके हिकड़ो हसीनो जमील रूमी गुलाम खपे बे नंबर ते 2000 दीनार रोक रकम खपे। हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रूमी गुलाम भी दिनु आ 2000 दीनार रोक रकम भी दिनी आहे। जेडी माल बिलाल आजाद थियो आ उमैया बिन खलफ तो चवेस अबू बकर तो हमें त वडो दाना हमें त वडो होशियार पर अज सौदे में किए भुलजी वए किथे बिलाल रंग जो कारो किथे रूमी गुलाम किथे 2000 दीनार रोक रकम। अबू बकर सिद्दीक तो चवे उमैया तोखे बिलाल जे शान अजमत जी खबर नाहे तू तो समझी त बिलाल रंग जो कारोवा पर उमैया बुधी छड़ इयो बिलाल मदीने वारे मीर के प्यारो आहे। बिलाल रंग जो कारोवा पर ही वो बिलाला जो जडी महल मुझो प्यारो हबीब रहमत वारो नबी लजपाल मोहम्मद करीम महराज वारी रात महराज ते पयो वने अल्लाह अल्लाह जो अर्श ते मुझो सजण अज महराज मारण थो वने तो असा नालायकन के अजर गलाहिण पियो वने। महबूब मेराज ते पया वजन हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो जेडी महल जन्नत मां गुजर थियो आहे मुझे प्यारे हबीब रहमत वारे नबी हिय जन्नत जी हूरन जे मता नजर पाती पान फरमाए लगा त हिय हूर सोने अबू बकर सिद्दीक जी हिय हूर सोने उस्मानी गनी जिन्नुरैन जी हिय हूर हजरत उमर फारूक जी हिय हूर हजरत मौलाए कायनात मौला अली जी हिय महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात पोतियो पाईंदा वञन पर जेडी महल जन्नत जी सरदारा हूर जे मथा आमिना जे लाल जी नजर पई मदीने जे साईं फरमायो हिय हूर मुझे कारे बिलाल जी जन्नत जी सरदारा हूर अर्ज कन लगी त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह बिन जेला हसीनो जमील घोट मुझे ला कारो बिलाल मुझे महबूब फरमायो जन्नत जी सरदारा हूर पंहिंजे हुस्न जे मथा नाज न कजा घमंड न कजा इहो तमाम मोहम्मद मुस्तफा जो फैसलो आ अना बिलाल जी मर्जी आ तोखे कबूल करे या न करे।
छाजे करे जो बिलाल जे नस नस में मदीने वारे मीर जी मोहब्बत समायल आहे मुझे महबूब जा आशिक अबू बकर तो चवे उमैया तोखे बिलाल जे शान अजमतुन जी खबर नाहे तू तो समझी तमो तोखे 2000 दीनार रोक रकम ॾिनी आ रूमी गुलाम ॾिनो आ पर ही उहो बिलाल आ जो महराज वारी रात महबूब महराज ते वञन बिलाल हले मके पाक जी सरजमीन ते उन जे हलण जा आवाज महबूब जन्नत में बुधन हां बिलाल आजाद थियो अबू बकर सां गॾु पियो वञे अबू बकर तो चवेस बिलाल भला रसूलुल्लाह जी मोहब्बत में मार खाधी हूंदी बिलाल तो चवे अबू बकर मूंखे तानो न दे मेणू न दे तो मूंखे आजाद करायो आ पर अबू बकर याद रखी छॾजा मां उमैया बिन खलफ जी गुलामी में जेडी माल हुयस उमैया मूंखे गरम रेतीअ जे मथां लेटाए मथां वज़नदार पत्थर हुजे उमैया चवंदो हो बिलाल अखियूं सिज जे तरफ खणी निहार बिलाल तो चवे हीअं नज़रो खणी जेडी माल सिज जे तरफ निहारींदो हुयस आमिना जे लाल जो दीदार थी वेंदो हुयो महबूब जो चेहरो सामू अची वने वो महबूब जो दीदार करे मां बिलाल गोया के ही अर्जड़ा कंदो हुयस त सुना अखन में थी वे औ वारे पलक ढकिया वो तोखे न दिसे को बे औ न पसा को बियो वरी बिलाल तो चवे सुना अबू बकर अज मूंखे ताना न दे मूंखे मेणा न दे मूंखे अल्लाह जी इज्जत ऐं जलाल जो कसम आ उमैया चवंदो हो बिलाल अखियूं पंहिंजो सिज जो तरफ खणी निहार हीअं जो अखियूं सिज जे तरफ करियां त अॻियां आमिना जे लाल जो वधो वारो चेहरो अची वञे पोइ रसूलुल्लाह जो चेहरो ॾिसी जेको बिलाल अदड़ा थो करे सोने सचल सरमस्त तर्जुमो कयो त अखियां वो अल्लाह वञ बेवस लगिया वो लगिया मुर्शिद तेरे नाल ओ अखियां वो अल्लाह वञ बेवस लगिया कोई न खियादा है मुलड़ा महंगा कोई न खियादा है मुलड़ा महंगा तोले विकामन साईं तोले विकामन मासरतिया औरतिया वो अल्लाह वञ बेवस लगिया पोइ न खियादा है तिब है नदारो पोइ न खियादा है तिब है नदारो हुण में इन रमज़ान विच रखिया और रखिया वो अल्लाह वञ बेवस लगिया त इल्लल्लज़ीना आमनू खसारे खां बचंदो उहो जे रसूलुल्लाह जी गुलामी जो पतो गिची में ईमान आंदो मुझे महबूब जे मथां हाणे मूंखे ॿुधायो हेतिरो वक़्तु गुज़रण खां बाद बि पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जे ज़िक्र जी महफ़िल थी थिए हिकु त साईं हसनी ऐं हुसैनी सैयद आहे बे नंबर ते इल्लल्लज़ीना आमनू साईं जे सीने में ईमान समायल आहे रसूलुल्लाह जी गुलामी जेडी मल ईंदी आहे न त अल्लाह जी ज़ात बाबरकात उन्हनि खे मक़ाम अता फरमाईंदो आहे हाणे पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जंहिंजी यारी शरीफ़ रुगो असां ई तव्हां न हिन वक़्तु पूरी दुनिया जे अंदर हुजूर गौसे पाक जा मुरीद पीरन जे पीर जी यारी मल्हाईंदा आहिनि साईं जूं मौजू अगर करामतूं बयान कजनि त करामतूं ऐं ॿिए नंबर ते पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जे लाइ कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके अॼु बि इहे लफ़्ज़ था चवनि त साईं सिर्फ़ु शेख आहे यादि रखो अरबनि में शेख चङे माण्हू खे चइबो आहे ऐं मुअज़्ज़िज़ माण्हूअ खे त साईं जो जेको सिलसिला नसब आहे उहो साईं बाबे जे लिहाज़ खां
हसनी सैयद आहे, अमर जे पारा हुसैनी सैयद आहे। ऐं जंहिं रात पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी दुनिया जे तख्ते ते जलवाए अफरोज पयो थिए, साईं जो बाबो, साईं जे बाबे जो नालो आहे मूसा, कुन्यत आहे अबू साले, लक़ब आहे जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह। साईं घर जे अंदर आराम पिया कनि, रात जो पोयों पहरा, एतरे में साईं अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह फरमाइन था, मूं ॾिठो वा त सॼो कमरो नूर सां रोशन थी वियो। जेॾी महिल मुंहिंजी अख खुली छा ॾिसां त घर जे अंदर ॾियो बि नाहे, घर जे अंदर बत्ती बि नाहे, पर सॼो कमरो नूर सां रोशन आहे। मां हैरत में ॾिसण लॻो आहियां, एतरे में हीअं जो निहारिया छा ॾिसां, अल्लाह अल्लाह, अॻियां अॻियां रहमत वारो नबी लजपाल मोहम्मद करीम आहे। उनजे हिकड़े पासे का अबू बकर सिद्दीक आहे, बे पासे का हजरत मौला उमर फारूक आहे, वरी हिकड़े पासे का हजरत उस्मान गनी ज़िन्नुरैन आहे, बे पासे का हजरत मौला कायनात मौला अली आहे। ये पंज जवान अग्या मदीने जो साईं, पोया ये गुलाम अची रहा आहिनि। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात मुझे तड्डे ते तशरीफ खणी आया, कुर्बान वंजे सोने अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह जे मथा, जंहिंजे तड्डे ते इमामुल अंबिया नबी तशरीफ खणी अचे। आऊं त हीअं चवंदो आहियां त अॼु कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंड खां सुहिणो यार ईंदो, ओ कुर्बान वञा ते रस्ते तां, जंहिं रस्ते तां कुर्बदार ईंदो। तॾे ते मेहमान थी आया, बेटा ई फरमाए तो मूं सारी दे सिपरी अची जे हेकार, पेरे घड़िया पिपड़ियूं ऐं हंध विछाया वार, ओ साजन सब जमार ऐं गोली थी गुज़ारी। महबूब तॾे ते हली अचनि ऐं हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात अची करे सोने अबू साले खे मुबारक ॾिनी। मदीने वारे साईं फरमायो त सोना अॼु तोखे मुबारक हुजे, या अबा सालिहिन आताकल्लाहु इब्नन हुव वली व महबूबी व महबूबुल्लाह तआला व शानुहु फिल औलियाए वल अक़ताबे कशानी फिल अंबियाए वर रसूल। सोने अबू साले फरमायो तो मदीने वारे साईं रहमत वारे नबी, मां अबू साले के सीने सा लगायो, मुझे महबूब फरमायो तो सोना अबू साले तोखे मुबारक हुजे, अज रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात तोखे ओ बचड़ो अता करण वारो आहे। वो अब्दुल कादिर जीलानी मुझो त महबूबा, मुझे करीम रब जो भी महबूब आहे। चौ सुभान अल्लाह, चौ सुभान अल्लाह, मुझो भी महबूब, मालिक जो भी महबूब। ऐं उन सोने दस्तगीर बादशाह अब्दुल कादिर जीलानी जो वलियन में कुतुबन में ईअं शान हूंदो जीअं मां मोहम्मद मुस्तफा जो नबियन ऐं रसूलन में शान आहे। ऐं मुझे महबूब जा आशिक हो साईं शाह हुसैन शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जे सालियाने उर्स मुबारक में अचण वारो, जीअं मुंहिंजो महबूब मदीने जो साईं नबियन रसूलन में शान वारो, ये पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी वलियन में शान वारो। पो सुन्नी तॾे त चवंदो वा त मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आचो, दर खोड़ मगर दस्तगीर मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो, पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करियो त मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न आदर खोड़ मगर दस्तगीर नवा। पोइ संजीअ में अचे धड़ जो धड़ी रुगो सॾड़ा कर सत कदम खणी, ओ अहिड़ी ज़ात अमर बि नाहे जणी पितो विज़ुअ
बिना जे खीर न आ। वो अब्दुल कादिर जीलानी जिनकी विलादत ते मदीने जो साईं मुबारक ॾींहुं अचे। मौलाना रूम फरमायो त गौसे आज़म दरमियाने औलिया चू मोहम्मद के दरमियाने अंबिया। हाण सोने अब्दुल कादिर जीलानी जी विलादत थई माह रमजान मुबारक जो महीनो चो सुभान अल्लाह। जमदे ही जामहा इंदे ही रोज़ो रखियो। वरी जो साईं के 5 खां 6 साल जी उम्र में साईं जो बाबो अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह मदरसे में वठी आयो वा ज़ाहिरी इल्म पढ़ाण जे लाइ। अजकल जे दौर में कुछ मानू था चवन त इल्म जी का गाल कोने। अबा देख वर की साईं जी मंजिल ॾाढी मथे आहे। कीअं कि साईं नमाज मदीने में पढ़ंदो आहे, बाकी मानी वरी हिते खोसा गोच में खाईंदो आहे। अदा जेको नमाज मदीने में पढ़े उनके खपे त मानी भी मदीने में खाए। न न मंजिल साईं जी वॾी आहे, ईअं कोने। मंजिल जे लाइ हकीकत ऐं तरीक़त भी पंहिंजे जगह ते शरीयत जी पासदारी भी हुजे, उन्ही सां गॾो गॾु ज़ाहिरी इल्म भी हुजे। ज़ाहिरी इल्म खां बातिनी इल्म जी ॻाल्हि ईंदी आहे। हज़रत अब्दुल कादिर जीलानी जो बाबो साईं के नंढड़ी उम्र में जेॾी महिल मदरसे में वठी आयो आहे, अल्लाह अल्लाह उस्ताद खे तो चवे उस्ताद अॼु मुंहिंजे बचड़े के क़ुरान जी तालीम पढ़ा। पीरन जो पीर दिलबर दस्तगीर उस्ताद जे अगियां गोडा अदब सां भञी वेठो आहे। उस्ताद साईं अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह के फरमाइण लगा क़िबला तवां भी इते विहो, तवां जे अगियां शुरुआत था करायूं, बरकत थींदी। साईं भी वेठा हा। उस्ताद तो चवे पुट अब्दुल कादिर। साईं अर्ज़ कयो जी उस्ताद पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी खामोश आहे। उस्ताद बे मर्तबा तो चवे पुट पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं वरी खामोश आहिनि। उस्ताद 3 मर्तबा चयो वा पुट पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं खामोश आहिनि। मुंहिंजे महबूब जा आशिक़ हो। साईं भी उस्ताद जे चेहरे खे ॾिसन। उस्ताद साईं जे चेहरे खे ॾिसी रहियो वा। साईं अबू साले मूसा जंगी दोस्त रहमतुल्लाह अलैह हैरत में ॾिसण लॻो। ख़बर न आहे छाजे करे मुंहिंजो बचड़ो बिस्मिल्लाह न पियो पढ़े। थोड़ी देर गुज़रण खां बाद में साईं हथ अदब जा ॿधी अर्ज़ तो करे उस्ताद गुस्ताखी मुआफ़ कजा, क़ुरान जो कानून आहे पहिरियां ई पढ़बो अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, उन्हीं का बाद में पढ़बो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पो पीरन जे पीर अलहमद खां कुरान पढ़ण शुरू कयो। 79 पारा उस्ताद के याद थो ॿुधाए। इन ॻाल्हि ते ॾाढा मथे खणी चो सुभान अल्लाह। जेॾी महिल पीरान पीर 79 पारा उस्ताद के याद ॿुधाए न, उस्ताद हैरत में ॾिसण लॻो। साईं जे बाबे ॾे नियारी त तव्हां जो बचड़ो तो कुरान तव्हां जो बचड़ो कुरान जो हाफ़िज़ आहे। असां जो इम्तिहान वठण जे लाइ आयो। साईं फरमायो त मूं पंहिंजे बचड़े के मदरसे में छॾियो कोने, न के मकतब में, न के मस्जिद में, न के उस्ताद वटि। ख़बर न आहे मुंहिंजो बचड़ो किथां खां तालीम पढ़ी आयो। पीरन जे पीर दिलबर दस्तगीर हीअं हथ अदब जा ॿधा अर्ज़ थो करे उस्ताद न के मदरसे में पढ़ियो आहियां, न मकतब में, न मस्जिद में, न के उस्ताद वटि। पर जेॾी महिल रात थींदी हुई मुंहिंजी जीजल अम्मा रात जो उथी करे तहज्जुद नमाज़ में 79 पारा याद पढ़ंदी हुई। बेटा ही फरमाईंदो वा त पखीअ सभु मचन पर हंज हमेशा डिबरा मारिय संदे मां मरे हो सदारुन रहन वो लोग सुमी निंडो करे हो आदि ॾियो उडरन। अल्लाह इन वेचारन पखियन कॾहिं सुमी सुख न माणियो। अदा वॾियूं रातियूं आहिनि पर असांजी नमाज़ फजर ते अख कान खुलंदी आहे। पर ये रहमान जा बंदा रातियूं पंहिंजे मालिक जे हुज़ूर कॾहिं सजदे में कॾहिं क़याम में गुज़ारींदा आहिनि। अल्लाह अल्लाह तॾहिं त हिकु सिंधीअ जे शाइर तॾहिं तर्जुमो कयो आहे। हीअं थो चवे त आधी रात उथी आधी रात उथी पखी
लात लवन पो पंहिंजे ख़ालिक जो पंहिंजे मालिक जो मिठड़ो हमद पढ़ण आधी रात थी पो पखी वक्त बवक्त पुकारीन था असां इंसान के उथारीन था खणी नेण निमाणा निहारीन था चवन है अला बोड़ा कीन बुधन आधी रात थी सिपारा साईं जी अमर ताजुद नमाज में पढ़े पीरन जे पीर अमर जे जिस्म में याद करे वरता चओ सुभान अल्लाह ऐं याद रखो वालिद औलाद जी तरबियत थींदी वालिदैन खां मोटे हिकिड़ो माण्हू आयो चई आऊं नमाज नथो पढ़ा दुआ करियो मुंहिंजो पुट नमाज पढ़े मुंहिंजो तूं नथो पढ़े पुट कीअं पढ़ंदो अब ईअं आहे या न जॾहिं तूं पाण ईंदे न त तुंहिंजो औलाद बि मस्जिदनि जो रुख कंदो अॼु बाबू सिगरेट पीए ज़ाहिर ॻाल्हि आहे बचड़ो बि सम्झंदो का सुठी शइ आहे पीअण शुरू कंदो गुटको चूरो माओ नशो कहिड़ो बि बाबो वापराईंदो औलाद सम्झंदो त का सुठी शइ आहे भला अवां जे अॻियां न त लिकी लिकी करे उन शइ खे वापराईंदो पर जे तूं मस्जिद जे तरफ़ नमाज़ पढ़ींदे त तुंहिंजो बचड़ो बि नमाज़ पढ़ींदो पाण भी कुरान जी तिलावत कर पंजन बच्चन के भी कुरान पाक पाण भी सिखा उन्हीं के तिलावत जो आदि भी बना ऐं ॾिसो त बुजुर्गन जी जेका भी तरबियत थई आहे वालिदैन खां एना बाबा फरीदुद्दीन गंजे शकर रहमतुल्लाह अलैह साईं जी उम्र नंढी हुई न पो वालदा उन जी तरबियत कंदी हुई केड़ी पुट फरीद जी अम्मा नमाज पढ़ पांजो रब एडो मिठो आज तोखे खंड खाराई साईं खंड जो शौकीन हो नंढड़ो ॿार असा पुट कमकार ला न वने त नाराज थींदा थी नमाज न पढ़ी त खैर जड़ी गाल कुरान जी तिलावत न तो करे खैर आ बस पुट बस जान हले पियो यारो इए ना है जिंदगी जो को भरोसो कोने बच्चन के कुरान जी तालीम ॾियारियो नमाज जो ने के पाबंद बनायो हां बाबा फरीदुद्दीन गंजे शकर रहमतुल्लाह अलैह अमर जो चयो तो पुट फरीद नमाज पढ़ पांजो रब मिठो आ तोके खंड खाराइंदो साईं अचन नमाज जे ला वुजू कयूं अमर छा करे आहिस्ता आहिस्ता मुसल्लो खणी हेठा खंड जी थेली साईं आया बाबा नमाज हथ हिय नमाज पढ़ी तरीको सेखारे पई साईं एकले पासे सलाम वारा पासे अम्मा तो चयो खंड जी थेली मालिक दे इंतजाम कोन कयो रब पुट तुंहिंजे रब इंतजाम करे छड़ियो ये मुसल्लो हटाए त खंड जी थेली चओ सुभान अल्लाह अगी जी नमाज विची सांजी सोमणी वरी फजर जी नमाज सारे जी सर्द रात भी आहे पर जीजल अम्मा पेरी पानी गरम करे पान विजू करे वरी पंजे पुट के नमाज जे ला उतारे बचड़ो जेडी महल विजू करे अमड़ मुसल्ले जे हेठा खंड जी थेली रखे औ इनी अमड़न जे ला चवंदो आहियां त भले जाइयो माएरो सदियों सालिहन मशर जे मैदान में उनन डहुणा दाज मिलन पो बाकी बिन वेचारियन अदा उजागा अजाया कया मायरू भले मरकन हां जेडी माला बाबा फरीद फजर जी नमाज मुसल्लो हेठा लगी मुसल्ले जेठा खंड जी थेली नमाज पढ़ी वठे मुसल्ले जे हेठा खंड जी थेली मिले हां बाबा फरीद के नमाज जी मोहब्बत थी वई हर वक्त इंतजार में आ त कदे तो नमाज जो वक्त अचे जोड़ी अचे विजू करे मुसल्ले जे मथा नमाज पढ़े हिकड़ो ॾिहाड़ो थियो बाबा फरीदुद्दीन गंजे शकर रहमतुल्लाह अलैह बारन सां गड बार रांद पयो खेडे नमाज ज़ोहर जो वक्त आए अमर बेचारी मुसल्लो विछायो दिठई त बचड़ो न आयो अखिन में लुड़क भरजी आया अल्लाह अल्लाह अच्छा वार विखारे करे ये मालिक जी बारगाह में अर्ज़ थी करे मुंजा मौला मुंजा करीम रब अज मुंजो पुट फरीद बाहर नमाज पढ़ंदो अगर बचड़े के खंड जी थेली न मिली त दिल टुटी पवंदी चवंदो रब इंतजाम न पे कयो जीजल अमर पे खंड जो इंतजाम कयो यो त मुर्गो असां जे घर जो नुकसान आहे मुंजा मौला बचड़ो नमाज छड़े वींदो नमाज का बागी थी पवंदो ऐ अल्लाह अज मुझे अछन वारन जी लज रख जा मुझा करीम रब मुझे बचड़े के खंड जी थेली अता करे छड़ जा अदा मानू चवंदा आहिन अमर जी दुआ जन्नत जी हवा अब बुधो न गाडी जे पिया लिखियल हूंदो आहे कदे कदे असी चवंदा आहियूं अम्मा मुझे ला दुआ घुर पर कदे कदे वरी वालिदा पान दुआ घुरंदी आहे
हिकड़ी हुंदी आ दुआ चवण जे ला ॿी वरी दुआ वठण हुंदी आ मौलवी खे चइबो न साईं दुआ करियो मौलवी साहब दुआ करियो मुर्शिद खे चइबो आ पर कॾहिं कॾहिं माण्हू कम अहिड़ो कंदो आ जो मुर्शिद पाणी पाण दुआ ॾींदो कॾहिं कॾहिं कम अहिड़ो थींदो आहे जो उस्ताद पाणी पाण दुआ ॾींदो आहे कॾहिं कॾहिं औलाद अहिड़ो कम करे विझंदो आहे जो बाबे जी दिलि ख़ुशि थींदी आहे अमर जी बि दिलि ख़ुशि थी पवंदी आहे पोइ वालिदा पाणी पाण दुआ कंदी आहे पोइ इहा दुआ जेका आहे उहा जन्नत जी हवा आहे जेॾी महिल बाबा फरीद जी जीजल अम्मा पंहिंजा हथ आसमान जे तरफ़ बुलंद कया हीअं बाबा फरीद नमाज़ पढ़ी डोड़ंदे आयो जीजल अम्मा जे कदम ते किरियो अर्ज़ तो करे जीजल अम्मा अगे तुंहिंजो पुट फरीद नमाज़ पढ़ंदो हो खंड जी हिकड़ी थैली अॼु मूं नमाज़ पढ़ी त खंड जी थैली कान हुई जीजल अम्मा उछंगार ॾेई करे रोइण लॻी आहे अखियुनि में ज़ारो कतार नीर वही आया बाबा फरीद तो चवे अम्मा रो न अगे खंड जी हिकड़ी थैली अॼु मूं नमाज़ पढ़ी सलाम वरायो थैली न बल्कि सॼी नहर पे वही इंतजाम कयो अज रब पान इंतजाम कयो यारो वालिदैन का दुआ वठंदा कयो मुके दोस्त हुकुम कयो इनी जे करे टाइम भी काफी थी चुको आ बस इयो अर गजल जो वो भी पढ़ी तो वठा औ चोंदो है त वालिदैन का दुआ वठो कदमन ते हथ रखी पो अमर के चओ त एड़ी दिल सां दुआ कर मिठड़ी अमा टाइम भी भलो आस्थानू भी भलो जमात भी ॾाढी भली आ तमा आमीन चजो मन हेनी साल मालिक मक्के मदीने जो दीदार वालिदैन का ये अमर जे कदमन ते पंजा हथ रखी पो अर्ज़ा कर तणी दिल सां दुआ कर मिठड़ी अमा पो वनी मुल्क मदीने जो घिटियो घुमाड़ी दिल सां दुआ कर पोखण हथड़ा खुदा ने मन भाग वरे ओ दिल को मोहम्मद कान करे ओ दिसा रोजो अखिन सा हियाओ ठरे दिसा रोजो अखिन सा हियाओ ठरे बीकान अथम का दिल में तमा एड़ी दिल सा दुआ कर वालिदैन का दुआ वठो ऐं बाबा फरीदुद्दीन गंजे शकर रहमतुल्लाह वालिदा एड़ी जो तरबियत कई बचपन का वठी साईं जी 45 साल उम्र थई न हिकड़े ॾियारे ही अमर सां गॾु वेठो अम्मा कॾहिं मां फरीद जी तहज्जुद जी नमाज़ कज़ा कान थई आहे अमर चयो पुट यो तुंहिंजो कमाल कोने अम्मा वो वरी कीअं कि कॾहिं बग़ैर विज़ू मूं तोखे खीर पियारियो ई कोन्हे अरे जिनजी वालिदा बग़ैर विज़ू खीर न पियारे उन्हनि जा बचड़ा उन्हनि जो मक़ाम तव्हां ॾिसो त पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जी मोहबत तव्हां जे सीने में तव्हां पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत करियो उन्हनि खे क़ुरान पाक जी तालीम ॾियारियो वालिदैन जी बि ख़िदमत करियो हाणे हिते
इंशाअल्लाह बाक़ी 2 मिनट उन्हीं खां बाद में नमाज भी हिते अदा कई वेंदी लंगर जो बंदोबस्त भी तव्हांजे लाइ आहे त पीरनि जे पीर दिलबर दस्तगीर जी वालिदा ऐं वालिद मोहतरम जी तरबियत ऐं बाबा फरीदुद्दीन गंजे शेखर रहमतुल्लाह अलैह उन जी भी वालिदा जी तरबियत तव्हां ॿुधी त असां ई तव्हांजे मथां अॼुकल्ह जे दौर में इहा ज़िमेदारी आहे त पंहिंजे औलाद जी सुठी तरबियत कजे। साईं जेॾी महिल न पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी बगदाद में गीलान खां इल्म हासिल करण जे लाइ त साईं जी वालिदा साईं अब्दुल क़ादिर जीलानी खे 40 अशरफ सोन जूं उहे ॾिनियूं ऐं पहिराण में सिबी करे पाण फरमाई त पुट वञी पियो पर किथे कूड़ न ॻाल्हाइजे। ऐं चवंदो आहियां अॼुकल्ह जे दौर में माइट वेठो आहे घर जे अंदरि ॿाहिरां को माण्हू सॾण आयो न बाबा तोखे फलाणो माण्हू सॾड़ा पियो करे अंदरां पियो चवे त वञी चओ त बाबा घर कोन्हे। शुरूआत खां ई पंहिंजे बचड़े खे कूड़ सेखारजे त पोइ बचड़ो अॻियां कहिड़ी मंज़िल माणींदो। यादि रखो मदीने वारे साईं खां पुछियो वियो त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह छा मोमिन कॾहिं बुज़दिल थी सघे थो? पाण फरमाए त बुज़दिल करे मोमिन नथो थी सघे पर कॾहिं कॾहिं उहो बुज़दिल थी पवंदो आहे। वरी पुछियो वियो त या रसूल मोमिन करे बकील थी सघे थो? पाण फरमाए त हा बुखल मोमिन खां न थींदो आहे पर कॾहिं कॾहिं थी सघे थो उन खां बुखल थी वञे। वरी पुछियो वियो त या रसूल करे कूड़ो मोमिन थी सघे थो? पाण फरमाए त कूड़ो कॾहिं मोमिन नथो थी सघे। हमेशा सच ॻाल्हाइजे कूड़ खां पंहिंजे पाण खे बचाइजे। पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी जी वालिदा 40 सोन जो अशरफ ॾिनियूं। पुट वञी पियो बगदाद इल्म जो मरकज़ आहे उते वञी करे इल्म हासिल कजां पर किथे कूड़ न ॻाल्हाइजां। जेॾी महिल पीरन जो पीर दिलबर दस्तगीर जीलान खां बगदाद जे तरफ़ रवानो थियो आहे विच रस्ते ते चोर आया धाड़ेल आया चोरन धाड़ेलन सजो काफले जो माल हथ कयो आहे। पीरान पीर अब्दुल क़ादिर जीलानी जी उम्र तमाम नंढी आहे। 12 ख्याल हिक चोर अची साईं खां सवाल कयो पुछे तो क़िबला अमामत छा आहे? पीरान पीर तो फरमाए चोर मूं वटि 40 सोन जो अशरफियूं आहिनि। घणियूं? 40 सोन जो अशरफियूं। चोर समझो थी नंढो ॿार मुंहिंजे मथां मस्करी पियो करे पुछी करे हलियो वियो। वरी ॿे पुछां कई 3 पुछां कई वारे वारे सां सभु पुछंदे आया। पीरान पीर सभिनी खे तो चवे त मूं वटि 40 सोन जो अशरफियूं आहिनि। जेॾी महिल सॼे काफ़िले जो माल पुरे सरदार जे अॻियां रखियो सरदार सवाल कयो वा ओ काफ़िले वारो भला ॾियो ख़बर चोरो सॼे काफ़िले जो माल हथ करे आया। आओ सरदार सॼे
काफिले जो माल हथ कयो आहे पर इन काफिले वारन में हिकड़ो नीगरा उम्र त उन जी नंढी आहे चवे तो मोट 40 सोन जो अशरफियो आहिन पीरन जे पीर दिल पर दस्तगीर खे चोरन जे सरदार चयो त मुंजी दरबार में वठी अचो हिय पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी के जेडी महल चोरन जे सरदार जी दरबार में वठी आया साईं जो उम्र नंढी आ परे का हिय चोरन जे सरदार चेहरो ॾिठो दिल वारे काजी चयो एड़ो सुणे चेहरे वारो कूड़ो थी न तो सके दिल सा गाल लगी छाजे करे जो हसनी ऐं हुसैनी सैयद मुजो पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी आला हजरत ने तर्जमानी तो करे त तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है आईने नूर तेरा सब घराना नूर का साईं जो चेहरो ॾिसी के हेड़ो सुणे चेहरे वारो पूरो थी न तो सके पर साईं का सवाल कई के भला दियो खबर तवा वट छा आहे पीरन जे पीर चयो चोरन जा सरदार मोट 40 सोन जो अशरफियो आहिन पुट किथे आहिन साईं 40 सोन जो अशरफियो कढी बाहर रखियो चोरन जो सरदार तो चवे अज अगर कूड़ गालाई हा तुझो सोन बची पवे हा माल बची पवे हा पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी ये चोरन जे सरदार जे अखन में अखियों पाए पान तो फरमाए सरदार अज अगर मां कूड़ गालाया हा ही दुनिया जो माल दौलत बची पवे हा पर जडे खां मां पंहिंजे घरां निको आहियां मुंजी जीजल अमर मूंखे वसियत कई त पुट वञी पयो अज किथे कूड़ न गालाए जा मु अमर जी नसीहत जे मथा अमल कयो आहे ये त 40 सोन जो अशरफियो आहिन सजी दुनिया जी दौलत हुजे हा तने बि मां पीरान पीर कूड़ न गालाया हा अमर जेका तरबियत कई थींदी वालिदैन का तरबियत आहे अमर चयो तो कूड़ न गालाए जा चयो तो अल किज़्बु मित्राबुल ईमान कूड़ ईमान जी कैंची आ जिया कैंची कपड़े के कटींदी आ कूड़ ईमान के कटे करे खत्म करे छडींदो वा ओ चोरन जा सरदार ही माल तुंजे हवाले मां किथे कूड़ न गालाईंदस उन्ही टाइम ते चोरन जे सरदार जी अखन में लुड़क वही आया छाजे करे जो निगाहे मर्द मोमिन से बदल जाती है तकदीरें अगर हो ज़ौक़े यकीन कामिल तो कट जाती है जंजीरें बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो वा त वेह वनी वट तिन कलम जिन जे हथ में अंग मटाए अगिया वारे बिया लिखन ओ पनो सो पाड़ी न जह में मिलन मोहम्मद जो जेडी माल पीरान पीर सच गालायो वा अज चोरन जे सरदार जी अखन में लुड़क वही आया रोई करे पंहिंजे साथिन खे तो चवे त ही माल अवां जे हवाले हिन बचड़े त पंहिंजी जीजल अमर सां कयल वाइदो पूरो कयो आहे मां त आकमुल हाकिमीन करीम रब सां वाइदो करे आयो आहियां अज दुनिया जे तख्ते ते चोरियूं पयो करियां दुनिया जे तख्ते ते धाड़ा पयो हणा पर हिकड़े ॾिहाड़े मूंखे मरणो पवंदो पंहिंजे अमलनि जो हिसाबो किताब पंहिंजे मालिक जी बारगाह में ॾियणो पवंदो ओ जिते कूड़ न हलंदो ठगी न हलंदी जिते पंहिंजा उज़वा मारी थी पवंदा मिटाई करे चवंदो आ त जाग निमाणी हाय सुतियन सुर पिराया ओ सुतियन सुर पिराया अल्लाह तिन सजण वञाया जाग निमाणी हाय सुतियन सुर पिराया जागी पो चोरन जे सरदार जी अखिन में दुख वही आया चवे तो ही माल अवां जे हवाले पंहिंजे साथिन के तो चवे
अज ॾींहं खां पोइ ऐं चोरई वारो रस्तो छॾे नेकीअ वारो रस्तो तो इख्तियार करियां अवां ॼाणो ही माल अवां जे हवाले जेॾी महिल चोरनि जे सरदार इहे लफ़्ज़ चया जेके साथी रफ़ीक गॾु हा उहे चवण लॻा ओ असांजा सरदार अगर बुराईअ जे कम में तूं असांजो अॻवान अॼु नेकीअ जे कम में बि तूं असांजो अॻवान माल सॼो काफ़िले वारनि खे वापस कयूं सभु चोर साईं जे कदमनि ते चओ सुभान अल्लाह पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी उन जवान जो असीं ज़िक्र था करियूं तमाम जा तमाम चोर असांजे वाइदनि सां को बेनमाज़ी माण्हू नमाज़ी नथो बणिजे बेहया माण्हू हयादार नथो बणिजे पर वाह वाह साईं तुंहिंजी निगाह जेॾी महिल निगाह पई चोरनि जो सरदार बि कदमनि ते उहे तमाम जा तमाम चोर साईं जे कदमनि ते किरी पिया पोइ सुन्नी तॾहिं चवंदो वा त तालिब माम जो मुर्शिद तूं दुनिया जा रहबर दमदस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब माम जो मुर्शिद तूं ओ दुश्मन जेके तो जानिय जा अब्दुल कादिर जीलानी जा पिनदान ॿियो छा खैन मिलियो ज़ेवर पातऊं जियरे ज़ंजीर ज़ेवर पातऊं जियरे ज़ंजीर तालिब माम जो मुर्शिद तूं या नबी सलाम